नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे सोबो डेरो खां ख़बर ॾींदासूं। सोबो डेरो लॻ समी हाई स्कूल जे 10वीं जमात जी शागिर्दाणी अलीज़ा अतार समी हाई स्कूल में सरसू जे कोआर्डिनेटर नदीम मल्ला पारां गुठा लफ़्ज़ ॻाल्हाइण ऐं दोस्ती रखण लाइ तंग करण सबबि गुज़िरियल 16 सेप्टेम्बर ते तंग थी ख़ुदकुशी जी कोशिश कंदड़ न्याणी अलीज़ा अतार खे मुसलसल एहतिजाज करण ऐं एडिशनल सेशन जज खेरपुर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल करण बाद अदालती हुकुम ते अॼु सोबो डेरो थाणे ते शागिर्दाणी अलीज़ा अतार जी फरियाद ते समी हाई स्कूल जे सरसो कोआर्डिनेटर नदीम मल्ला, हेड मास्टर खान मोहम्मद सेतो, उस्ताद गुलाम शबीर भागट ऐं उस्ताद गुलाम रसूल भट्टी ख़िलाफ़ गुनाह नंबर 1/2020 कलम 354, 509, 506 चोटी PPC तहत केस दाख़िल करे वरितो जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न आई। यादि रहे त सरसू कोआर्डिनेटर नदीम मल्ला पिणु एडिशनल सेशन जज जी अदालत में शागिर्दाणी अलीज़ा अतार, उन जे पीउ इरशाद अतार, दुर मोहम्मद अतार ऐं ॿियनि ख़िलाफ़ हिरासत करण ऐं ॿियनि इल्ज़ामनि तहत पटिशन दाख़िल कई हुई, जेका अदालत सगोरी रद्द करे छॾी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।